का पानी का मानी घरों खाई आया वे। एड़ियों गंदियों मजाकूं असां फकीरन सां ना कंदो कर। में पानी नहीं आ रहा है तो क्योंकि बेबी को बेस पसंद है। मुका देते जमीन वठूं था, मुका देते डींदा। ये कोई नवी गाल नहीं है, जो भी मेहमान आता है हम ऐसे करता हूँ। हक एड़ो खूबसूरत तव्हांजो स्टाइल आ। हंस कर बात करा, हंस कर। इन्हीं में लिखो पियो आ तव्हां के हाणे वञण। केर आयो, काथू खा आयो? लगे थो त इन्ही जे करे नाले में नुक्ता कोन आहिनि। यार 5 रुपए व्याज दी बहन छा। अरे अपन में समझो। अरे बाकी छा लश्करन सां था विड़ू? ही केरा? ये मुंहिंजो भाउ मिठो आहे, मां सोचियो कवड़ो हूंदो। हाणे जेको आ सभई अल्फाज चेंज कया अथनि। के सदाई डॉलर जी हूंदी आहे वञ। अरे जलाल एक जबल आ, सीधो उतर रखण जी ख़बर आ साईं। सरदार साहब इज्जत सां हलो, न त छा कंदे? न त रही किन कंदो मां। चंद्रा इन्हीं में तो डीजल पौंदो आ। दूसरी बात को छोड़ें, हमारा पहले मसला सेट करें और हल करें।